बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इलाही अलहिम्नी अत्तक़वा व अन्तनी बिल-हुदा। ला हौला व ला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा व मा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदाना अल्लाह। लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिल हक़्क़। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबिय्यिना व शफ़ीइ ज़ुनूबिना व तबीबि ज़ुनूबिना हबीबिना व हबीबि इलाहिल आलमीन मौलाना व मौला सक़लैन जद्दिल हसनैन अबिल क़ासिम मुहम्मद वअला अहलि बैतिहिल अत्यबीनल अतहरीन वल लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन मिनल आना इला क़ियामिल अम्मा बअद। फ़क़द क़ाल मअसूम अलैहिस्सलातु वस्सलाम अशहदु अन्नक मग़यत अला मा मग़ा बिहिल बदरिय्यून। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मालिक कायनात पंहिंजे मखलूक़ात मंझां इंसान खे ख़िलक़त फितरत ख़ल्क़ करण सां गॾु जेका अक़ुल जी नेमत ॾेई करे इंसान खे नवाज़ियो आहे, उन अक़ुल जी नेमत जे बुनियाद ते ई अल्लाह जे मख़लूक़ात में फ़ज़ीलत जी लियाक़त पैदा थो करे। अक़ुल इंसान जे वजूद में सम्झण लाइ, शऊर लाइ, फ़हम लाइ, कंहिं शइ जे इदराक लाइ ऐं सुठे ऐं बुरे खे धार करण जी ताक़त जो नालो आहे, जेका इंसान जे वजूद में अल्लाह ख़िलक़त महल समाई आहे। इहो अक़ुल बुनियादी तौर ते काफ़ी ॻाल्हियुनि खे सम्झण जी सघ बि रखे थो, काफ़ी मसइलनि खे हल करण जी ताक़त बि रखे थो ऐं दुनिया जे अंदरि मोटी ऐं बुनियादी ॻाल्हियुनि खे सम्झण जे लाइ अक़ुल इंसान जे वजूद में अल्लाह जे तरफ़ां हुज्जत बणिजी आयो। जेकॾहिं अक़ुल न हुजे त कंहिं नबीअ जे अचण जी ज़रूरत कोन्हे, जे अक़ुल न हुजे त कंहिं शरीयत जे अचण जी ज़रूरत कोन्हे, जे अक़ुल न हुजे त कंहिं आसमानी किताब जी ज़रूरत कोन्हे। इन करे में हिते नबी न ईंदो आहे, नबी इंसान जे लाइ ईंदो आहे। जेकॾहिं नबी हिकिड़ो जुमिलो फरमाए, नबूवत हिकिड़ी ॻाल्हि करे, नबूवत का दलील ॾे, नबूवत को मौजज़ो ॾेखारे, क़ुरान को शरीयत जा हुक्म ॿुधाए, क़ुरान खे हिकमतूं ॿुधाए ऐं अॻिले इंसान में सम्झण जी क़ुवत ई न हुजे, सम्झण जी सघ ई न हुजे त अल्लाह अहिड़ीअ जाइ ते पंहिंजे नबीअ खे मोकिले ज़ाया न कंदो आहे। नबूवत जो इंसान ॾे हली अचणु दलील आहे त तुंहिंजे वजूद में ख़ालिक़ का अहिड़ी ताक़त समाई आहे जंहिं ताक़त जे ज़रिए तूं इहो सम्झी सघे थो त हीउ चवंदड़ कहिड़े मक़ाम जो मालिक आहे ऐं हीउ ॻाल्हाईंदड़ कहिड़ी पस्तीअ जो मालिक आहे। जेकॾहिं तुंहिंजे अंदर में सख न हुजे, हा, जेकॾहिं अल्लाह तुंहिंजे अंदर में फ़ैसिले करण जी ताक़त ई न रखे, हा, त पोइ इम्तिहान छा जा, पोइ जन्नत छा जी, पोइ जहन्नम छा जो, पोइ हिसाब छा जो, पोइ किताब छा जो। मालिक कायनात बेअक़ुलनि जे लाइ हिसाब किताब रखियो आहे, जिनखे अल्लाह अक़ुल जी नेमत सां न नवाज़ियो आहे, अहिड़नि पखियुनि जे लाइ महशर जे मैदान में मालिक उन्हनि खे कोरे कोरे प्यारे हंग हिसाब वठंदो, जॾहिं
हिकु छो कयो आहे बस हिसाब किताब जो भी ताल्लुक अकुल सां आहे नबूवत के समझण जो ताल्लुक भी अकुल सां आहे नबी ऐं शैतान के धार करण जो ताल्लुक भी अकुल सां आहे ऐं अकुल तुंहिंजे वजूद में अल्लाह समायो ई न करे ताकि महशर के मैदान में तोते हुज्जत कायम हुजे तुंहिंजो तकु बंदि कयो अथई तूं त जुमला नथो चई सघे साईं मां त इहा ॻाल्हि सम्झी कोन्हे तूं जेकॾहिं न पियो सम्झे त कंहिं सम्झाईंदड़ वटि वञे हा त सम्झाए विझाई आहे अकुल इंसान के वजूद में अल्लाह के तरफा मोकिलियल रसूल ज़मीर जी आवाज़ सिंधी में जुमला इस्तेमाल थींदो आहे जंहिंजे अंदर जा नबी मरी वञनि उन्हनि ते ॿाहिरियों नबी को असर पतो ई कोन्हे को नबी की गुफ्तगू में कदे असर अंदाज थी जदे इंसान जो ज़मीर जिंदा हो मुर्दा ज़मीर के इमाम हुसैन भी को न बदलाए सकियो मगर करबला में जेके मानू बीठा सैयद शोहदा अलैहिस्सलाम दावत हो न पैदी मौला सदी के आशूरा के लिए खुतबा नहीं करे कोने पे घुराए तो अजो हक की राह पे यदीद की राह बातिल की राह है पैगंबर अकरम मगर मक्के में जब मेरी रुको न कयो वो अबू जहल रह जियो कुरान को चैन जो सबब ही एकड़ो सवाउन अलैहिम अअनज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून ए पैगंबर को फर्क ही न ते कोन पवंदो तू तबलीग करे या न करे ये सुधरना ही कोन छो सुकुम बुकुम नौमियन फहुम ला यफ़क़हून जे कन अथन हक बुधण जी सब विञाए वेही रहा है ज़बान अथन हक चवण जी ताकत विञाए वेही रहा है अखियूं अथन हक ॾिसण जी सब विञाए वेही रहा है पोइ चाहे इंसान जो ज़मीर मरी वञे इन इंसान जे हिदायत जूं वाटूं ई बंदि थी वई अकुल ज़मीर जो नाल अकुल विजदान जो नाल अकुल इंसान जे वजूद में अल्लाह जे तरफा मोकिलियल हर ज़र्रे ज़र्रे ते टोकण वारी हस्ती जो नालो जेॾी वक़्तु तव्हां असां कंहिं नऊज़ बिल्लाह गुनाह जे वेझो था हलूं तव्हां असां कंहिं ॿुधे कम जे वेझो था हलूं कोई पैगंबर असां सां गॾु कोन्हे कोई इमाम असां सां गॾु कोन्हे कोई अज़ीज़ असां सां गॾु कोन्हे पोइ बि अंदर मां कहिड़ी आवाज़ ईंदी आहे हया नथो करे हुसैनी तो सॾ रहे कहिड़ो कमु करण थो वञे शर्म नथो अचे अली न वली अल्लाह थो पढ़े कहिड़ी बदकिरदारी थो पियो वञे इहो अंदर मां केरु थो ॻाल्हाए न तो सा नबी गॾा न तो सा इमाम गॾा या अंदर जी कहिड़ी आवाज़ आहे अल्लाह तुझे इन के जिंदा रखंदे त ॿाहिरी आवाज़ में इमाम जी असर कंदी मुख्तसर भी कंदो मथा बुजुर्गवार बैठो अकुल कुछ मोटन ॻाल्हियुनि खे समझण जी ताक़त रखे थो मिसाल कोई नबी न अचे कोई मासूम न अचे अल्लाह काई शरीयत न अचे या असलन है जेके मुल्कन जा माण्हू कम्युनिस्ट किस्म जा माण्हू जिन जो अल्लाह जे लाइ अक़ीदो ई कोन्हे त पोइ अल्लाह हुआ है बेदीन किस्म जा माण्हू इन्हनि जे मुल्कन में कोर्टूं आहिनि या न इन्हनि माण्हुनि जे मुल्कन में थाणा आहिनि पुलिस भी आहे जिते इंसान जो अमल थींदो उते चंगाई कंदो त अकुल तो चाहे न के इनाम ॾियणु घुरिजे इनजी तारीफ़ करणु घुरिजे जिते बुराई कंदो अकुल तो चाहे न के सज़ा ॾियणु घुरिजे सज़ा ऐं जज़ा जो ताल्लुक अक़्ल बशरियत जे फ़हम सां आहे अगर कोई नबी न चवे हा त क़यामत आहे तो बि अकुल
चे तो खल्क थियां हूं तो सजा भी होंदी जजा भी होंदी अकुल सजा ऐं जजा के समझे तो पर अकुल जी हद इहा ना है त अकुल इहो फैसलो करे दे त जजा कीअं ॾिबी सजा कीअं ॾिबी जे इन चए अल्लाह वही नाज़िल कई जे जाते अकुल मोटी ॻाल्हि सम्झंदई मुंहिंजी वही उन जी तफ़सील जो ॿुधाईंदई अकुल चवंदई बुराई कंदे सजा ॾींदो मैं चङाई कंदे जजा ॾींदो मैं मुंहिंजे नबी जी चईंदई त इन जजा जो नालो जन्नत अथई सजा जो नालो जहन्नम अथई वही अकुल जी मुखालफत में नहीं दिया अल्लाह जो दीन सालिम अकुल जे कदे में मुकाबले में नहीं दो दीन अकुल जी हिमायत में दो अकुल दीन जी हिमायत में जिते दीन जी हिमायत नजर नथी अचे पक्का समझो तो उते अकुल ते ताला चढ़ल है जिते बेदीनी नजर थी अचे उते गुनाहगार हो जाए तो पहुंची जाए पर इंसानियत की अकुल दी चाहिए जेकर कने के अकुल हुजे हां अकमल आमिरुल मोमिनीन अलैहि सलाम से कहे पूछो मौला अकुल की डेफिनेशन अकुल की तारीफ अकुल जे छा छा अमीरुल मोमिनीन मुझे को जुमलो फरमायो मा मक्तसिब बिहिल जिनान मा उदद बिहिर रहमान वक्तसिब बिहिल जिनान मौला पे जुमले के अंदर अंदर अकुल के वाज़िह फरमाए छे मौला फरमायो अकुल उन शय जो नालो आ जं जे जरिए अल्लाह जी इबादत थी दिया ऐं जं जे जरिए जन्नत हासिल थी दियो मौला अकुल जो अल्लाह जी इबादत ना छा वने जे अकुल तो चवे तो मुहसिन जे आदो ठोकण घुरजे कोई भी नबी ना अचे तभी अल्लाह ठोकण जे लायक आ ताके कोई कर्ज नहीं दो ता मन का पूछण भी जाए तो सही ने जो एहतराम कया ताके कोई नेमत नहीं दो ता मोल का फरमा वठण भी जाए तो सही ने जो सुजो को शब्द ख्याल तो करे माने इन जो एहतराम कया न इंसान खुद ब खुद फितरत चवंदी है जो एहतराम कर छो जे मुझे मोहसिन आ मुझे ख्याल तो करे मुझे हर हवाले से मुझे जो ख्याल है नजर तो मुते रखे मुझे मोहसिन आ मुझे मुने मुने हकीकत मुके नेमतों तो दे मुके सब कुछ दे तो इने करे मुझे अकुल जे तो मुझे फितरत चेती ते इन जो एहतराम वाजिब आ वो दुनिया के 5 रुपयन मानन जे लाए तो जो अकुल चे छो ते इते बेअदबी न कजा इते झुकी रह जा यो अजरे ते उठी भी रह जा ए जे कायनात जा वली नेमत इमाम थी करे आया जे हुज्जत खुदा थी करे आया जे तुझे अल्लाह के विच में वसीलो बणजी आया जिन जे फैज़ सा तो ताई साह तो मुझे पयो ये एहतराम जे लायक अगर कोई न तो समझे त बेदीन तो दूर जी गाला समझ त गाल पे त जे दुश्मन वट अकुल ही कोने मगर थी तो सके अकुल हुजे ऐं उते हुसैन बिन अली जी सारा न हुजे मगर थी तो सके मगर थी तो सके ता अकुल हुजे ऐं अल्लाह जी बंदगी न हुजे ये जेके भी शयूं आहिनि इन्हनि जो ताल्लुक अकुल सां आहे मगर कसोड़ो कया अकुल मोटियूं ॻाल्हियूं सम्झे थी उन में वुसअत वही थी कुरान मिसाल हिते अगर कोई हमरा तहां असां जे ठाहियल मेयारनि जे मुताबिक़ का भली ॻाल्हि पढ़ी वञे भली ॻाल्हि जो साण मेयार या मजलिस में नारा जाम लॻनि बाबा जाम के माण्हू उथी उथी दाग ॾियनि पोइ तव्हां ॿाहिरि निकिरी इन माण्हू जी तारीफ़ न कंदा आहियो संगत में वेही कचहरी कंदा आहियो उते हिक ॿिए खे ॾिसी करे चवंदा वाह जी फलाणो मजलिस पढ़ी यारो फलाणो ज़ाकिर वञी उहो जो कमाल जो मसाज पढ़ी असांजी कॾहिं सिंधीअ में के दोस्त जुमिलो बि चई वेही रहंदा आहिनि साईं अॼु करोड़े छा ये इंसान अगले जे चंगे कम ते उन्हें की सना करे उन्हें की हम जो करे उन्हें वाखाण करे वाह 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 जो कम करे वो यो वाह वाह करण लाए ताम बोल दिया का पूछो त सही फलाणे जे लाए मां वाह वाह कया जो ताके कह हुकुम कयो त अगर एकड़ो मौला अली की सना भली पड़े त यो दाद जे लाए के नबी जी न अपन को तो ऐलान करे
यानी जेको भलो कम ॾिसी करे सड़े छाजे लाइ क़ुरान दे हलो अक़ल बशरियत दी चेंदे यो अक़ल काई खाली आ वांगो आ वेचारो इन करे त चंगा कम वणंद सी कोला था पया माण्हू निमाज़ तो पढ़े अगले ॻाल्हि लगी पढ़े माण्हू को आज़ादारी तो करे अगले ॻाल्हि माण्हू को मजलिस में तो अचे अगले भाउ जी तबियत ख़राब थी वो भी इनके बेदीनी जो थको को हणो इनके पहिरियां त इंसानियत मां कढी जानवरनि में रखो त तोखे चङा कम वणनि नथा को तूं माण्हू आहे ई कोन मगर मुश्किल जो कुरान पे अकीदो ताकि याद खतीब बुजुर्ग कहता जो मैं पढ़ता है जंगे खंदक अमर इब्न अब्दुल्लाह के अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम से मारे अमर इब्न अब्दुल्लाह तो सिर धार कर बोला जब क्या आया अमर इब्न अब्दुल्लाह जी फेड़ ताज लाश दिया अमर इब्न अब्दुल्लाह लाश किसी करे वो फेड़ बचाए रोएण के खिली सवाल बजाय रोने ने खिले दी जे भाजी लाश जो अंदाजो ॾिसी दिल जे थी त हिन खे मारींदड़ कोई पस्त न आहे कंहिं करीम हिन खे मारियो आहे छाजे लाइ कातिल खे करीम पई चए कोने मुरादी तो अकीदो उन्हें को दीन कबूल कयो उन्हें को रसूल का अली अमीरुल मोमिनीन जे फजीलत जो हदीस मुझे दिल में ईमान हो कोई जग सफी अगर बोला मेरा मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जब जंग में लेके आ गया मौला जब मुझे करे हक में शाम के सदका बोला फरमाया छाते मुसलमान मारा है तो जब मुझे छेड़ो हक बातिल जो मां तो समझा तू बातिल के तू तो समझे मां हक के ना आया जगह तो जो मुझे छेड़ो अगर मुसलमान ना मारा है लेकिन के लिए मान निकलिए जा या मुझे कल तमाम थी तो तू आजादी हुकूमत करिया तो जो कल तमाम थी तो आजादी हुकूमत करिया तो इन्होंने तो उमर आसम से करे यार छातो थे उमर आसम से करे अली गाल इंसाफ जी तो करे छाजे लाए बेटा तो लश्कर मारा है मुसलमान मारा है होदा तो निकरो होदा अबू तालिब जो लाल तो निकरे भला गाल एक बेटा है जो तीन मुसलमान पाड़ा में ठई वेगा इसी करे उमर आसम जुमलो चई तो खुदा जी लानत पवे तू के हाथ से माराण तो जाए जे मां तो काथे तो माराण चाहे जे अजू दी कायनात में कहीं मां बार जणियो आ जो हुसैन जे बाबे के शिकस्त रह गए थारे छोटे चवेंदे ने मुकाबले में जेको वेंदो वो फिनार थींदो यो केहड़ी शइ जेका हुन खे चए पई नबी ते ईमान कोन आहे ज़ाहिर करते ठीक है जंग सफीर वाले मुसलमान को नाम मोमिन थे कलमो पढ़ियल हुए ने जंगियों भी हलन पयूं पर ॾिसजे इन्हनि जी 21 साल पूरा ज़िंदगी अमीरुल मोमिनीन पैगंबर अकरम सां जंगिन में गुज़री वई आहे वो एॾो वॾो ईमान त मौला अली ईमान हुजे हां त पोइ जंग सफीर छा जी ज़ाहिर मौला अली अलैहिस्सलाम के हक़ ते न पे समझे कॾहिं कढण आयो कॾहिं जंग जो करे पोइ वरी कोने जे ज़बान तां तारीफ़ छा जी या तारीफ़ केर थो कराए जे या ज़ात इंसानियत में लिखियल है त अगर काथा बि भलो कम थींदो त फितरत दाह करे उन के दाद दी उन जो इकरार कर दी त हे हेड़ो अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम ने अगर का भी हदीस न हुजे हानी हिनन जी जिंदगी एडी बेहैबा जो बेदीन में मजबूरात हिनन जी सदा कदो कमाल अहल बैत सीरत अखमल सैयद शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम कितना सवाल किया करबला में पंहिंजे कत्लनि खां छो मारना आयो कुरान जी मुखालफत कई था चवंदा न जे सुन्नत नबी खरीदा चवंदा न जे तव्हांजो हक़ काढो था चवंदा न जे कंहिंजे हक़ जी
जिम्मेदारी मां कोताही कई अदा करण चवंदा न आया मारो आया कातल थी आयो वो बाबा के 2,000 जो लश्कर का बीठो तो इकरार वठे मुंह में है ऐब मुंह में है ऐब चवंदा कोई ना ऐब छो न कढी सको जे ऐब कढण ऐब न कढण दुश्मन जो कमाल ना है यो हुन जो कमाल है जे जात में कमाल ही कमाल समायला जो दुश्मन में भी जान ना है त आमुर थई चई देखारे त तुझे जात में है ऐब पातो तो वठे वो इन्हन जे दर ते अचनी जिन जो इकरार सॼी कायनात में बेनस्ल भी कंदा रहा और मुझे साइंस वजनदार हमें कह दे रहा था सब पढ़ जो क्या जल्दी क्या बताएंगे रहा ऐसो कहां है साइंस शान के अकुल बटन असां सिंधी में गलत इस्तेमाल करना है फलाना फलाने का कड्डो फलाना फलाने का धार कंहिंजो कैसा गंद हुजण ऐं कंहिंजो कंहिंखां धार हुजण असांजे सिंधीअ में इनजी सुञाण कीअं आहे कंहिंखे चवंदा हे बगल ऐं कंहिंखे ॾिसी करे चवंदा हे बधार ऐं अलॻि जुदा आहिनि इन्हनि टिनि मफ़हूमनि जी सिंधीअ में मयार छा आहे सुञाण छा आहे अक़ल बशरियत में इहो नज़रियो महदूद अक़ुल तो चई या ज़माने में गॾु हुजनि मिसाल हो 1990 में जाओ हो 1990 में जाओ हो भी 2000 में मरी हो भी 2019 में मरी इन्हनि माण्हुनि जे लाइ लफ़्ज़ इस्तेमाल थींदो साईं कठा हुआ छा ने जे ज़माने जे एतिराज़ सां जंहिं दौर में हू रहंदो उन दौर में हू रहंदो मिसाल कोई मोमिन आहे कंहिं वटि महिमान थी आयो उनजे दोस्तनि बचनि ॿारनि खे ॿुधाए महिमान त ओतिरो आहे गुलाब जी में असांखे ॾिठो ई न आहे हो हमरा अपना तमाश सां वॾे प्यार में ख़बर पाए वञण सां मिलियो दोस्तनि सवाल कयो यार केरु आहे तोसां काथे जे यार हे कुझु ॾींहं मूंसां गॾु जे हे तोसां गॾु कीअं हो गुलाब जी सां कॾहिं ॾिठो ई कोन्हे तोसां गॾु वरी काॾों आयो त हो ॾिसी चए थो करबला वञणु थियो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चेल में उते 40 वारा जेके ॾींहं हुयासीं हे यार उते मूंसां गॾु हुयो माना कंहिं मकान में कंहिं इलाइक़े में कंहिं घड़ी में ज़माने में गॾु ऐं असां वटि धार थियण जे मयार में अक़ुल बशरियत हेठि किराए छॾिया मिसाल त भाउर निकिता गॾु हुया हिकिड़े अमरावती जो टकुल बाबू कयो यार हो फलाणे जे भाउ जा कम चई मूंसां धार आहिनि तव्हां ॾिसो असांजो पाण में तालुक ई कोन्हे कंहिं ॿिए खे ॾिसो असां धार छा में धार आयो पीउ हिकिड़े या पुट अमर हिकिड़ी या ॿई ॿार चार दीवारी शादीअ में आयो धार हा ते मत गुजरण बड़पन जे करे असां कोन्हियूं धार है असां हुन सिस्टम लगा मुंहिंजो सिस्टम लगा इन करे असां धार आहियूं माना असां गॾु धार थियण जो सिस्टम ते बीठो आहे कोन्हे हले कोनी धार है माण्हू धार भित्ते धार अलीअ वारा धार मजलिस में वही है अहल बैत में वही आशिक है अज़ादारी में वही खड़ी था नजर अचा हिकिड़े खां ॿिए जी एड्रेस थो वठां जंहिंमें असांजो तालुक ई कोन्हे छा छो तालुक कोन्हे तव्हां हिकु ॻोठ में था रहो हिकु अलीअ जो कलमो पढ़ंदड़ आहियो अली वलीउल्लाह जा क़ाइल आहियो तव्हां ॿई ॼणा असां त सैयद शोधा में आहियो तव्हां पिंडाल में कठा था रो वेही तव्हां धार छा में आहियो को कोनिया के धार को मफाद में कल्ब कोई बेहाई बैठो जा साबिनी की फिरता लगा यानी इंसान वटे धार आई कलू जल्द में आ जाए
इन अक़ल बशरियत के नज़रिए में वुसअत है। क़ुरान जो मूं वटि कुननि ते धार माण्हू न थींदो आहे। मूं वटि इंसानियत जे अलॻि हुजण ऐं गॾु हुजण जा मयार समान ऐं मकान न आहिनि। परवरदिगार तव्हां वटि वरी कहिड़ा समान आहिनि ॿुधायो ऐं मां गुफ़्तगू समेटिया थो वाइदो खां मुख़्तसर करणु। परवरदिगार तो वटि कहिड़ा मयार आहे, क़ुरान तो वटि कहिड़ा मयार आहे। अख़मद शाह वफ़ा जी ज़ियारत पढ़ो, मौला अब्बास अलैहिस्सलाम जन्म अक़मल सादिक़ आले मोहम्मद अलैहिस्सलाम जिन्होंने नक़ल किया या ज़ियारत मरवी या रवायत किया, अक़मल सादिक़ आले मोहम्मद जिन्होंने में जुमला तो फरमाया अशहदु शहंशाह वफ़ा जी ज़ियारत जा जुमला आहिनि। असां सां हिकिड़ो दफ़ो वॾो इल्मु ईंदो आहे, मां दर्द पढ़ंदो रहंदो आहियां मिंबर तां। एॾो वॾो इल्मु आहे, एॾो वॾो असांजे मिंबर तां इन ज़ियारतुनि ते गुफ़्तगू नथी थिए। असां पंहिंजा ठाहियल शाइर में क़सीदा माण्हुनि खे ॿुधायूं था, पर असां माण्हुनि खे अॼु इहो ॿुधाइण लाइ तयारु न थिया आहियूं त मौला अब्बास सादिक़ जी नज़र में छा हुयो। रस्म थी वई आहे ज़ियारत न पढ़ूं पढ़ी पे हलिया हलिया ख़बर ई कोन्हे पढ़ंदड़ खे त पढ़ियो छा। मौला शहंशाह वफ़ा जी ज़ियारत जा अची विया आहिनि। मुंहिंजे मौजू में जुमला ॿुधो अशहदु अन्नहु मज़ा हलाना मज़ा बिल बदरियून मां सादिक़ गवाही थो ॾियां। मौला अब्बास अलैहिस्सलाम सां ख़िताब कंदे मां सादिक़ को इमामत जी निगाह सां गवाही थो ॾियां त चाचे अब्बास उहो रस्तो तय कयो जेको रस्तो बदर में नबीअ सां गॾु बदर जे सहाबनि तय कयो हो। इमामत बि चवे मौलवी जो जुमलो बि कोन्हे, मनक़ूल रवायत आहे। मासूम खां ज़ियारत आहे अक़मल शाह वफ़ा जी जंग बदर लगी आहे इस्लाम के हिजरत के पहले साल। करबला वाक़िअ थी आहे 61 हिजरीअ में। ज़माने में एतबार सां 60 साल जो फ़र्क़ आहे। अक़मल शाह वफ़ा जी विलादत आहे 26 हिजरीअ में। केतिरा ई बदर जा सहाबी मौला अब्बास पंहिंजे निगाह सां ठाही कोन। बदर मदीने खां ॿाहिरि 200-250 किलोमीटर ते, करबला इराक़ में आहे। पोइ न ज़मान न मकान न वक़्त ऐं घड़ियूं साजियूं न माण्हू हुए। मौला सादिक़ ने तो फरमाए त मुझे चाचे वो सागो रस्तो तय कयो जेको बदर जे साहब पैगंबर जे मैयत ऐं नबी जे सोबत में तय कयो। बोला इहो वरी कीअं तो थी सके त ही रस्तो 60 साल खां पोइ तो हले ऐं हो वरी हुते 60 साल अॻु गुज़री वियो, लेकिन तव्हां ॿिन्ही जे रस्ते खे सागो रस्तो था चओ त जेको रस्तो हो तय करे विया उहो मौला अब्बास जे करबला में सागो बदर वारो रस्तो तय करे वियो। इहो बदर ऐं करबला जे जंग में निस्बत कहिड़ी आहे, इहो छा थियो ज़माने मकान। अञा हिकड़ी रवायत तव्हांखे अॻिते खणी थो हलां। सफीनी गुलाम जन मोटन एकड़ो हमरा मोला मिलियो अचे रोए रोए जारो का अमीरुल मोमिनीन जा इल्तिजा करे मौला आखा वडी कोता ही थी वई शहादत करे थी वियो। अलाही शहादत नसीब थे अलाही करे बोला जो चाहते हो जे मौला उधर शरीक हो जंग सफीन में शरीक न थी सके रे मौला ने सीधे फरमाया मुझे एक बिन सवाल का जवाब है कि जी आप मौला फरमाया के तो असा जंग ते आसे तो वट उधर शरीय को बहाना हो के मुश्किल जे करे तू न हली सके उन्हें हसरत इहा हुई त जेकर अली जे लश्कर में हुजा
बोले फरमाइश में सादिक हैं जे ता इमाम ज़मीरन गवाह कमायो ता पाण दिसो मुझे अंदर कदम सादिक बोले फरमाइश सादिक हैं जे मोला पोया शहादत मोला फरमाइश तू तो अना ज़माने मकान में सा गदानी रुगो सफीन ते न हली सके मजबूरी में और मां अली गवाही दे तो वने क़यामत ताईं ईंदड़ नस्लूं अगर कंहिंजी भी हसरत हूंदी त अली सां हुजा हां त अली जो सिपाही हुजा हां मोला जग मां मशर में हमके सफीन वारन सा कठो उतारी कुंतु मअहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा काश जेकर मां बि सैयद शहदा जे जौन सां गॾु हुजां हां त मां बि इन अज़ीम मक़ाम ते पुॼां हां बोला करबला 1400 साल गुज़री गया हां छोटा पढ़ायो साला इसो मुजाहिद तो ही तवज्जो कजो चेंजला सही बिल में छोटा मजलिस पढ़ा छोटा गिरियो जारी क्यों शहीद शहदा छोटा ताकि 1400 साल खां वठी करबला ॿुधाईंदा अचूं में परंदो छो तो हेतिरो सच ते करोड़नि रुपयनि जो इहतमाम कया त वञनि त माण्हुनि खे करबला पुॼंदी रहे करबला ज़िंदा रहे करबला जो पैगाम हलंदो रहे छो ज़रूरत कहिड़ी आहे तारीख़ जो हिकिड़ो वाक़ियो 1400 साल पहिरियां इराक जे सरज़मीन ते नए नवां टुकड़े में गुज़री वियो सैयद शहदा पंहिंजा साहब सां सफ़र कयो हलिया विया असां 1400 साल खां करोड़ रुपया ख़र्च करे ऐं माण्हू ॿियनि ॾींहं करबला ॿुधाईंदा वञूं चई तुंहिंजी इहा भुल आहे करबला ज़माने मकान में क़ैद थियण जो नालो न आहे इहो अॼु ॾींहं ते माण्हुनि खे इन करे ॿुधाईंदा था वञूं त इहा वाट खुलियल थी अगरि अॼु बि उन नज़रिए ते अचे त तूं करबला ई बणिजी सघे थो सैयद शहदा जे इश्क वारी बात में हबशी बंदर जे साहब जो रस्तो तय करे सके तो त अॼु महदी जे लश्कर जो सिपाही भी करबला जो रस्तो तय करे सके तो फार्मूलो छा हुजण घुरिजे सुभान अल्लाह वाट बंद थी गई रब बंद थी वियो अल्लाह इमाम त पंहिंजी शीयत खे छॾे ॾिनो त बस करबला थी वई ख़तम अल्लाह इहो गॾु हुजण छा जो गॾु हुजण इहो कहिड़ो कठो हुजण तव्हां सां दुआ लॻायूं परवरदिगारा इज़त मोहम्मद वाले मोहम्मद के सदके हिन आज़ादार खे करबला जे शहीदनि सां गॾु महसूस कजां सुभान अल्लाह वो करबला तय करे आहे उन्हनि सां गॾु कीअं महसूस थे छा जे लाइ दुआ घुरो इन दुआ घुरण जो मतलब इहो आहे त तुंहिंजो मुंहिंजो आख़िरी दुआ त इहो रस्तो खुलियल अॼु बि अलीअ वारो चौन बणिजी सघे थो सुभान अल्लाह पर छा जी बुनियाद ते गॾु हुजण हूंदो आहे छा जी बुनियाद ते धार हुजण हूंदो आहे आख़िर जुमिलो ख़तम अवे सरकार नहीं न दो इन्हें मुर्सले आदम की ज़ियारत कर रहे आयो मदीने ताईं पर एक काम जो सही नहीं न सके आका जन के बुधायो पावे सजो तो फारसी जे शायर है उन ज़माने हाल के हिक सिटरे शेर में बंद कयो सरकार जान मन में मुंह करे जरियो बात खबर पई अवे सले इश्क यमन में मुंह करे मैं आका जन जो को हाल हुयो उन ज़माने हाल के शायर ने और फारसी के शायर इन जुमले में बंद किया तो सरदार इन अवे से करनी सा मुखातब कर जुमला फरमाया दर यमनी पीछे मनी अवे से दिल नला मां मोहम्मद गवाही कया ज़माने मकान के एतबार हम का परे हैं तू यमन में मदीने में है पर मां मोहम्मद तो चमंदर यमनी पीछे मनी तो भले यमन में बैठो पर मां मोहम्मद जे महफिल में बैठो यमन में तो फातिमा ने बात के मुझे महफिल में वही मकान के जुमलो
तो फरमाए पीछे मनी दरिया मनी। नबी तो फरमाए थी सके तो केतरे मुझे महफिल में मूसा गद हो जन पर मां मोहम्मद का परे ऐं धार एतरा हो जन जो मदीने का यमन परे आ। ज़माने में कद मकान में कद नबी जो कद कोन है ओ ज़माने में दूर मकान में दूर नबी जो मूसा गद अने सब सुन करे वना करबला ले 8000 यदीद ये फौज जा सिपाही पूरे ले ये के मौला अब्बास मारया ये के मौला कबर मारया ये के इमाम हुसैन तेतर भीतर गया ये छाता समझो है इनन के से ज्यादा जी लश्कर तो खड़ी हो जा इन्होंने खबर वो हुआ भी करबला में दफनिया भी करबला जे जमीन ते पर लानत पई थी पवे न हुसैन सा गद थी सजा छो उन्हनि के करबला ही नथा चाऊं तो कल भी करबला में करबला जे मटिया में मोल भी उते जो उते दफनायल भी उते इनका कोई भी के करबला तस्लीम करने ला यार कोने को हता को कहा भी उनन के करबला को तो सदे छो करबला फकत 72 सदे सा वने होना वाली रिवायत पड़ी दिसो सैयद शुहदा अलैहि सलाम जे वक्त आखिरी टाइम ते खेमे में निकल पंजे जनाज़न के विच में आया तो उन जनाज़न में जनी हजरत अहमद इमाम हुसैन नाला खया तो सब का पहरिया नालो जो कुठलन में खया था हजरत मुस्लिम इब्न अकील हानी बिन उरवा जो खया था मौला मुस्लिम से नमाज हजरत कूफे में दफन थी जा कूफे में जो सो सुबह थी जा उन तो करबला दी को ना जा करबला जो शहीद के लिस्ट में सब का पहरिया मुस्लिम में हानी जो नालो दा गणो हुसैन से अली तो फरमाया ज़मान मकान मुंह वट कैद ना आनी दुआ बंद न कर सकदो भले हो कूफे में मारया गया पर मां हुसैन वट करबला जे लिस्ट जा सर फेहरिस्त शहीद है मौला कूफे वालो करबलाई ने जे ज़मान मकान त नबर खिंदा आयो असा नजरिया ने ते जे जो नजरिया करबलाया 1400 साल का पो मरी बने तब करबलाई सजराई दो जे जो करबला जे नजरिए सा ताल्लुक ना है भले मिट्टी में दफन हो जे तभी लाग की सजराई इन्हें करे फिक्र उठाए मरण का तो पंजे नजरिया के कम करे या हसरत सादिक थी पवई दिल में त हे त जिंदगी जे कैद मुखे 1400 साल पहरियां दुनिया में आंदो पर जे मां 1400 साल पहरियां हुजा हां त करबला जे रण में मां भी इनी कुछ जहां जिया हबशी पंजे सरदार त कुर्बान किया करबला का हली कूफा अस्कलान शाम बाजार जा सफर के दरबार जा कैद ॾिठे मोटी आई मदीने बशीर जी सरदार आबिदा ने फरमाया जो बाबो शायर हो तो के भी शायरी इंदी आ जी मौला तो मैं मर्सी के अंदाज़ में मुझे नाने जे रोजे वट भी मदीने जे मानन के बुधाया त मदीने जा सैयद मोटी वयो मर्सी शुरू कई अला या अहल यसरब ला मकाम लकुम ओ मदीने वारो तहां जो हैसियत ही खत्म थी वई हैसियत वारा सैयद मार जिया चौंदा ये जुमला बशीर जा साइन उम्मुल बनीन अब्बास जे अम्मा जे कन्नन सा टकरिया बीबी मौला अब्बास जी हम शक्ल फजल के चीच दिनी दरवाजे ते आई पुत्र फजल अम्मा ओ यो मानो जे को मर्सियो बिठो तो पढ़े त सैयद मार जी विया इने का पुछ त केड़ा सैयद मार जी खासी जो पुत्र हो
काज़ी जो खसलत समाया है तिखा तिखा कदम खणी बशीर जे वेझो आयो मर्सिया गो कहिड़ा सैयद मार जी विया खुलासो त कया जे हुसैन बिन अली मार जी कहिड़ो हुसैन मार जी वियो जे हिन रोज़े वारे जो नवासो मार जी नंढड़ी उमिरि चवंदा ये जुमला ॿुधई ज़मीन ते वेही रहियो मदीने जी मिट्टी खणी पंहिंजे वारनि में विधाई चे तो कहिड़ो हुसैन अकबर जो बाबू मारजी वियो मुझे बाबे जो मौला मारजी वियो ये जुमला ॿुधई लड़खणी गड़ कदमनि सां मां उमल बनी वेठा आहियो अम्मा चे तो बाबू हुसैन मारजी वियो सरदार हुसैन मारजी वियो बीबी जॾहिं ये जुमला ॿुधा चे पुछेसि थो कि मोटी कहिड़ा सैयद आया आहिनि चे चवे थो त आबिद मोटी आयो आहे कुझु मस्तूरात मोटी आयो आहिनि चे किथे आहिनि चे मदीने खां ॿाहिरि आहिनि बीबी जी चवंदी हज़रत फज़ल खे ड्रोड़ी तिखा तिखा कदम खणी नहीं फसाए जेॾे वक़्तु काफ़िले जे वेझो आई चवनि था बिलाल काज़मी रवायत थो पढ़े चवनि था जॾहिं सैन ज़ैनब जी नज़र पई माउ ते त बीबी उठी त अम्मा खे दर्द वञी ॿुधायां शाम जा हाल वञी ॾियासि कूफे जे बाज़ार जा वञी सूर ॿुधायासि बीबी थोरो वधी त साइणो मुल्क जो जुमला कुझु मां रवायत ख़तम थो कयां साइणो मुल्क वञी बीबी जे वेझो में हिकिड़ो जुमलो चयो जे मस्तूर मां तोसां पोइ अची मिलां थी मूंखे पहिरियां ज़ैनब साइण सां मिलण ॾे बीबीअ जी कूक निकिरी वई अम्मा सुञाण मां ज़ैनब आया माई अलीअ जी धीउ आया चईनि तुंहिंजा वार सफ़ेद आहिनि तुंहिंजे चेहरे में छुरियूं आहिनि तुंहिंजी चेल ॾोड़ी थी वई आहे अम्मा अब्बास जे घोड़े तां लड़ मुंहिंजी चेल भॼी छॾी अम्मा अब्बास जे बाज़ार सजाद जे बाज़ार न हलण मुंहिंजा वार अछा करे छॾिया अम्मा सकीना जे बेमहल मौत मुंहिंजे चेहरे में छुरियूं वारे थोड़ा थोड़ा हुसैन का साथ गम में न रोयो चली बीबी हाल है ना एक चक्कर अली की का हाथ छलाया चंद कदम अगते करे न जफ्ते मोह कई मुझा वारिस ओ मुझे सिर जा ताज ओ अमीरुल मोमिनीन सरदार हे रात जो तहज्जुद जे नमाज में रोई रोई अब्बास न दी हला हुयो त ज़ैनब खाड़े मथे बाजारू फिरदी वते हुसैन प्यासो मार जी वने असगर जे सीने में तीर लगे सजाद टोड़ियो अम्मा चाचो जो तड़पाए चाचो पहरा लथो बाबो बोल वसया वल्लज़ीन अय्युम कल्लज़ीन अला लअनतुल्लाहि अलल क़ौमिल ज़ालिमीन